ऐं केतिरनि ज़ुबान खां बीमार आहिनि। हींअर भाई जेकी जोए साहब के बारे में मुझे खबर है या मुझे जेके एहसास हैं या जेके मुझे तजुर्बा आहिनि घटि ॻाल्हियूं आहिनि उहे लिखी सघनि थियूं बाद में ऐं मुख़्तसर ॻाल्हि कंदुसि। इलाही माण्हू वेठा हुआसीं गॾु जोए साहब से ॻाल्हायोसीं। जोए साहब जा वरी मज़ाक थिया। जोए साहब इलाही मज़ाक कया। पुट संस्कार बागी जी बीठा ऐं वॾा केस हलिया ऐं आउं साण गॾु हुयुसि। सभिनी ॻाल्हियुनि में केसनि में चङनि में बुरनि में सभिनी में सभिनी असीं घर हुआसीं। उते ॻाल्हि में कईसीं सभु तजवीज़ हूंदियूं। हीअं कजे जोए साहब खे, हीअं कजे जोए साहब खे, हीअं कजे हीअं कजे हीअं कजे। यानी जोए साहब जे अंदरि जेके सिंधी क़ौम आहे ऐं इंसान ज़ात आहे फ़ाइदे जूं ॻाल्हियूं आहिनि उहे भरपूर नमूने सां निपूरे जोए साहब मां हथु करे शुद्ध ऐं इंसान ज़ात खे सलामत करे कीअं ॾिनो इन ते वॾा बहस कया। आख़िर पोइ हणी नेठि इहो ॿाराड़ी वारो फ़ैसिलो थियो त ॿी जॻह छुटी पर सिंध जे सभिनी माण्हुनि खे गॾु करे हिकिड़ी तंज़ीम ठाहे सिंधी तंज़ीम। उन्हनि करोड़े माण्हुनि जी अॻुवाणीअ लाइ जोए साहब खे मुक़ररु कयो ऐं उन में हे वॾेरा हे क़ाइदा हे कानून हे आर्ट फलाणा फलाणा सभु इहो सभु हुजनि पर आख़िरी फ़ैसिलो जोए साहब जो हुजे। असां सभिनी दोस्तनि खे ॿुधायो ॿियनि खे जोए साहब हिकिड़ी अजीब शइ हो। नंढड़े ॿार सां नंढड़ो ॿार हो, वॾे सां वॾो हो, फर्स्ट पेश थींदा हुआ पर ॿारड़ीअ जा फ़ैसिला थींदा त उन्हनि में वेठो हूंदो त हीअं न करो हीअं कयो। मूं कॾहिं बि जोए साहब खे कंहिं माने ते अटकंदे कोन ॾिठो त मार्क्सिज़म जी ॻाल्हि पई हले हाणे वरी हीअ ॻाल्हि निकिती आहे ॻोठ में फलाणे कादो बंगला में थियो कतई हिकिड़ो गैर मामूली माण्हू थींदा आहिनि। मुमकिन आहे भुलियो हुजां त जोए साहब खे कॾहिं मुंहं में वर विझी बुछड़ो मुंहुं कंदे ज़िंदगीअ सॼीअ में 70-80 साल में हिकिड़ो दफ़ो कोन ऐं जेके नंढे ॿार सां वॾे हिकिड़ी किस्से सां करे ॾिठो। मसइलो मूं कलेक्टर ॿुधायो त मूं हिकिड़ो असांजो इम्तिहान में मूं नंबर खयो तो मास्तर सभु कॾहिं कई आहे उते टीचर्स वेठा आहिनि मूंखे टीचर करे विहारी आहे। हाणे उहो सॼो फ़लसफ़ो सम्झाए त आउं छो इन ॻाल्हि में ग़ैर मामूली आहियां। मामूली